सुवारी रखायो खालिफुल मजूस मजूसन जी मुखालफत कयो मजूसी मुछूं रखंदा आहिनि दाढ़ियूं कूड़ींदा आहिनि मां मोहम्मद करीम मुछूं कटींदो आहियां सुवारी रखंदो ईरान जो बादशाह हुयो ईरान जो किसरा बादशाह उन जो वफद आयो हुजूर जन सां मिलण जे लाइ मुछां वॾियूं सुवारियूं कूड़ियल हुजूर जन जे अॻियूं आया त साईं जन मुंहुं मुबारक हेॾे फिरायो वरी ओॾो आया त साईं जन मुंहुं मुबारक टे पासे फिरायो वरी ओॾो आया त साईं जन मुंहुं चौथे पासे ॾे फिरायो मुंहुं न पिया लाहिनि हुननि जो असां सफ़ीर आहियूं बादशाह जा कासिद आहियूं असां सां ॻाल्हायो छो था असांजे मुंहुं छो था कयो साईं फरमायो अहिड़ी पुछड़ी सूरत बनाइण जो तव्हांखे कंहिं हुकुम ॾिनो आहे चइसि असां आहियूं ईरान जे बादशाह किसरा जा गुलाम किसरा चयो आहे त मुछां रखायो ॾाढ़ियूं कूड़ायो असां पंहिंजे बादशाह जो चयो मञूं था असां उन जे तरीक़े ते आहियूं मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे बादशाह मुंहिंजे रब मूंखे हुकुम ॾिनो आहे त मुछां कटायो सुवारी रखायो पोइ हबीबुल फरमादे मुंहिंजे कलमे पढ़ण वारो ए मुंहिंजा उम्मतियो कसु शवारिब वरखुल लिहा खालिफुल मजूस मुछां कटायो सुवारी रखायो मजूसिन जी मुखालफत कयो ईरान जे मजूसिन जी मुखालफत कयो मुहम्मदी आयो त मुहम्मदी सूरत बनायो ओ बावड़े वारा को मजूसिन वारो मुहांडरो बणाई थो या मुहम्मदी सूरत बणाई चो चो ॿुधायो हिकिड़ो वज़ीर हो वज़ीर बादशाह जो वज़ीर अजाम में ॾाढी ॾाढी कूड़ेसि हिकिड़ो रब्बानी आलिम अल्लाह जे ख़ौफ़ वारो आलिम हक़ चवण वारो आलिम गुज़रियो उन वज़ीर खे चई त रीशमी तराशी सुवारी कूड़ाईंदो वज़ीर चयो रीश ख़ुदमी तराशम बदिल कसेरा नमी आज़ारम पंहिंजी ॾाढ़ी पाण थो कूड़ायां कंहिं ॿिए खे त ईज़ा कोन थो पहुचायां ॿिए कंहिंखे तकलीफ़ त नथो ॾियां मुंहिंजी ॾाढ़ी आहे मां कूड़ायां थो त उन आलिम सगोरे चयुसि रीश ख़ुदमी तराशी व दिल हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह बि आज़ारी ॾाढ़ी पंहिंजी थो कूड़ाई दिल मुहम्मद करीम जी रोज़े पाक में रंजाई थो हजाम खे हक़ रखी बंद कर उस्तरो आलिम सच थो चवे हे मुहम्मदी पाक अॼु खां वठी मां ॾाढ़ी न कूड़ींदुसि उन ॾींहुं बादशाह वज़ीर सुवारी रखाई मिठा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम में सामरी मस्खुरो हुयो मस्करी कंदो हज़रत मूसा वांगुरु पटको ॿधे हज़रत मूसा वांगुरु लठ रखे हज़रत मूसा वांगुरु ॾाढ़ी रखी पोइ माण्हुनि खे चवंदो अचो अचो मां मूसा बिन इमरान आहियां तव्हांखे तौरात पढ़ी ॿुधाए हज़रत मूसा जूं नक़लूं कंदो हज़रत मूसा जी बेअदबी कंदो जेॾी महिल हज़रत मूसा बददुआ ॾिनी फिरौन पंहिंजे लश्कर सूधो उॾी वियो ग़रक़ थी वियो वज़ीर मुशीर अमीर फौज सिपाह फिरौन जा हड़ी ॿुॾी विया पर सामरी चङो भलो किनारे ते बीठो हिकिड़ो सामरी बची वियो पूरे फिरौन जे लश्कर में जा हज़रत मूसा जो मालिक वॾो दुश्मन त मुंहिंजो इहो हुयो माण्हू मूं ते इहो खिलाईंदो चथरूं ठठोलूं मूं ते इहो कंदो मौला इन खे छॾे ॾिनई रब फरमाए त मूसा मुंहिंजे प्यारे कलीम जहिड़ी सूरत हुयसि मुझे कलीम जड़ो पटको बदल हुयस मुझे दोस्त मूसा कलीमुल्लाह जड़ी लठ तमे हुयस मुखे हया अची वियो त कीअं अज़ाब ॾियास कीअं इने के बोड़िया कीअं ग़रक़ करया जो मुझे कलीम जड़ी सूरत हुयस इन सूरत जे सदके मूं रब बख्शे मिठा जेको कलीम जी सूरत बनाए खुदा जे अज़ाब का बची वने जेको मुहम्मद रसूलुल्लाह हबीबुल्लाह जी सूरत बनाए उन्हें सा का मेहरबानी थींदी या न थींदी जवाब ॾियो मेहरबानी थींदी या न थींदी वरी छा चवंदई अदा दाढ़ी रखूं केड़ो अनु करे ॾींदी जट बाराड़ी जा अदा दाढ़ी रखूं केड़ो अनु भला इन मुछन मां घणा खरा रखया दो जे दाढ़ी अनु करे न ॾींदी त मुछन मजा केड़ा खरा तो कया आहिनि ओ मिठा वदा मदीने वाले साईं जो सच्चो आशिक थी फरमा बरदार थी सुन्नत शरीयत दीन वाले रस्ते ते हल हाणे जिए 12 रबीउल अव्वल अचे न 12 जो जरूर ओबावड़े में जुलूस भी थींदो जी भगवानी देर कंदो आ
भरचुंडी शरीफ वारा कामिल मुर्शिद तुझी अगवानी कने त तुझी सूरत मुहम्मदी बनियल हुजे तुमे तब्दीली आयल हुजे इमरान वाली तब्दीली न ही सुन्नत मुस्तफा वाली तब्दीली समझो था ना ओ इमरान बच्चा में तो मैं तब्दीली आनी दस ओ वनी पाण जेल में पियो बेटा तब्दीली पाण में आयो मुस्तफा जे सुन्नत शरीयत दीन इस्लाम ते अमल करना वारी तब्दीली पाण में आयो जेके मुस्तफा जा गुलाम हन साईं फरमाइन था इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अताहु व इन कान अब्दन हबशिया कारो हबशी गुलाम पर मुस्तफा जो फरमा बरदार तो यो जन्नत जो खातेदार सुभान अल्लाह जन्नत जो हकदार देखो मुस्तफा करीम जो फरमा बरदार तो मदीने वाले साईं जा फरमा बरदार थियो पंज वक्त नमाज पढ़ो सुन्नत शरीयत ते अमल कयो हबीबन जा हुक्म बुधी उनन ते अमल कयो हिते बाबा हुते बाबा बिनी जहानन में रब भलाई नसीब फरमाइंदो अल्लाह करीम मुझो चवण तवा सा जो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर